البيت ويطهركم تطهيرا. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر. ليلة القدر خير من 1000 شهر. تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر. سلام هي حتى مطلع الفجر. عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال: قال رسول الله صلى الله عليه وسلم: ثلاثة لا ترد دعوتهم: الصائم حين يفطر، والإمام العادل، ودعوة المظلوم. أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين، وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم. अजमेकी रमजान मुबारक की रात 1443 हिजरी खैरपुर नातन शाह जामे मदनी मस्जिद मदरसा वाले मदीना हजरत मौलाना सैयद मोहम्मद अनवर खुवार साहब दामद फीलो ये मस्जिद में अज कुरान पाक जो खत्म पूरो थो उन खत्म पाक के पुरमुसर्रत खुशी के मौके ते कुरान पाक के वाइज़ ऐं तक़रीर जो इत्माम करायो वियो आहे। करोड़ हा मुबारक उन कारी साहब के जे पूरियों 21 रातियों मुसल्ले ते भी करे अल्लाह पाक जो पाक कलाम पढ़ियो ऐं मुबारक आहे उन जमात के जंहिं जमात सबोई हाफ़िज़ साहब जी पोयां बि क़ुरान ॿुधो। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह।
दोस्तों बुजुर्गों या मुबारक चलो तव्हां के मान थो या तासा के मुबारक तो उन टाइम मिली जो न जमीन है आसमान जे पैदा थियण खां 1000 साल अॻु न जमीन है न आसमान काश भी नहीं रब करीम रब्बे जुल जलाल अमन वालहू वहदहू ला शरीक लहू पान कुरान पाक पढ़े पयो सूरत तोहा ए सूरत यासीन जी रब सही पान तिलावत करण फरमाई माता का पुछा तो कलाम भी उन रब करीम जो ऐं पढ़े भी पान केॾो न मज़ो मलाइक ॿुधो मलाइकनि चयो त मुबारक आहे उन उम्मत खे जंहिं उम्मत खे इहो कलाम मिलंदो मुबारक आहे उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन क़ुरान खे पढ़ंदियूं मुबारक आहे उन सीननि खे जेके सीना इन क़ुरान खे जाइ ॾींदा मुबारक आहे उन अखियुनि खे जेके अखियूं इन क़ुरान जी ज़ियारत कंदियूं मुबारक आहे उन अखियुनि खे उन कननि खे जेके कन इन क़ुरान खे ॿुधंदा त ख़ुशीअ में ॾाढा चओ अल्हम्दुलिल्लाह थोरो ॾाढा त चओ दोहिलनि पढ़ण वारनि खे मुबारक न मिली ओसारा पढ़ण वारनि खे मुबारक न मिली शेरनि ऐं बैतनि पढ़ण वारनि खे मुबारक न मिली आहे दोस्तो बुजुर्गो अल्लाह जे मलाइकनि उन जमायत खे मुबारक ॾिनी आहे जेके क़ुरान पढ़नि भी था वरी मोहब्बत सां अल्लाह जो क़ुरान ॿुधी करे ॾाढा सुभान अल्लाह भी था मामूली ॻाल्हि न आहे क़ुरान अलिफ लाम मीम पान फरमाए थे जो अलिफ लाम मीम उनके टीह नेकियूं टे अखर और हदीस में फरमाई था अलिफ लाम मीम टे अखर में तो अलिफुन हरफुन लामुन हरफुन मीमुन हरफुन अलिफ हरफा लाम हरफा मीम हरफा वरी इन अलिफ में टे अखर लाम में टे अखर मीम में टे अखर हिकिड़ो माण्हू अलिफ लाम मीम चवे टीह नेकियूं पर वरी जेकॾहिं हिकु हिकु अखर ते ॾह त टीह 90 नेकियूं दादा तो सुभान अल्लाह 90 जंहिं चयो अलिफ लाम मीम इनखे 90 नेकियूं मिलंदियूं पर रमज़ान शरीफ़ में अञा एज़ाज़ वॾो आहे हिक ते 70 हाणे कैलकुलेटर घणी वञी तव्हां पाण वञी कजो त हिक अखर ते 70 9 ते घणियूं मिलियूं छड़ो माण्हू अलिफ लाम मीम पढ़े वेठो त बि ॿियनि महीननि में 90 हिन महीने में हिक ते 70 एडी बरकत वारो महीनो रब करीम ता असांखे अता कयो आहे अल्लाह असांखे माफ़ करणु चाहे थो रब माफ़ी ॾियणु न चाहे हा त रमज़ान जो महीनो न ॾे हा मुझे लाउड में लाउड गड़बड़ छो ये की सही बोले सब बोलू तो चाहिए अलट बड़ा मां वे तो तू पाण परेशान तो थी वाइब्रेशन में तो अची तो पाण के ही तो थी कुदरती कानून बाबा इन उम्मत के अल्लाह चूंडियो हर से चूंडे ॾिने महीनन में महीनो रमजान जो चूंडे करे ॾिने रातन में रात लैलतुल क़दर जी रात चूंडे ॾिने किताबन में किताबन जो सरदार कुरान पाक चूंडे ॾिने ॾींहंनि में ॾींहंनि जो सरदार जुम्मतुल मुबारक चूंडे ॾिने अल्लाह नबियन में नबियन जो सरदार मिठो मोहम्मद चूंडे असां के ॾिनो असां मिठे मोहम्मद जे पोखे में आयासीं मिठो मोहम्मद असां जे पोखे में आयो असां जा बेड़ा पाप रब चाहे तो हुआ खैर पुरनाथन साहब जे कहे मुसलमान के जेकर चो त यार नमाज पढ़ जंदो साईं
शैतान वड़ो हाल सही मां जाम मस्जिद जे तरह को शैतान मुके मोटाई वाला भी जे तो दिन शैतान लकुम अदुम मुबीन शैतान दा जो पदर दुश्मन अल्लाह जो तौला शैतान सा यारी शैतान अल्लाह के चयो त इंसान मुजो दुश्मन आ माके तुजी इज्जत जो कसम आ हिन के छड़ी जो सुन हिन के भुलाई दो मां रब भी चयो त मुखे भी पाजी इज्जत जो हुन अल्लाह जी इज्जत जो कसम कयो अल्लाह पाजी इज्जत जो कसम कयो त मुके पाजी इज्जत जो कसम आ जे तुजी कड लगा न तो के उन के कडे सची जो जहन्नम में रब अल्लाह मतो ही भी फरमायो त माके पाजी इज्जत जो कसम आ तुजे कड लगी 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 पर जेकले वरी सोचे वरी जे मोटी आया न 90 साल में भी मोटी आया न अल्लाह तो फरमाए 90 साल में 100 साल में पर मरण का ही अग में भी तौबा कयो न मुझे पाजी इज्जत जो कसम मां सब गुनाह माफ करे जन्नत ली अल्लाह नो कसम बाहर बंद करे छे ना अल्लाह पाजी इज्जत जो कसम क्यों रब सा के बख्शण तो चाहे 11 महीना शैतान जे चंबे में 11 महीना जोड़ा खेलिया से 11 महीना गुनाह क्या से 11 महीना जिना हो 11 महीना चोरी हो 11 महीना किला 11 महीना चुगली हो 11 महीना होटल 11 महीना जुआ 11 महीना लग़वियात बकवास दफ्तर सफा जो नजर कर त कारो थियो मना के लिखी 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 कारो करे चलियो रब फरमायो तमा के इनन के बसलो जो मुझे मोहम्मद दा उम्मती ने अल्लाह फरमायो त इजा नबी से फरमाया इजा दखल रमजान फुतिहत अबवाबुस समाए व फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिकत अबवाब जहन्नम व सुलसिलतिश शयातीन फरमाया चले रमजान शरीफ जी पहली रात दिया था अल्लाह आसमान जा दरवाजा खोले चले जन्नत का दरवाजा खोले छड़ी दो अब कटे से देखा है सो चालू कर इसते जे पोयो भी लगा रसूल ने सुना बाबा वगुलिकत अबवाब जहन्नम अल्लाह जहन्नम के लाख दो करा चले रमजान जी पहली तारीख दे अल्लाह जहन्नम मां 10 लाख मानू आजाद कई वरी भी रात 10 लाख वरी टी रात 10 लाख वरी चौथी रात 10 लाख रोज 10 लाख 10 लाख 10 लाख आई आखिरी रात रब फरमाए मलाइको रोज 10 लाख जे हिसाब से घणा दिया 3 करोड़ घणा 3 करोड़ 3 करोड़ क्या 10 लाख जे हिसाब से सजे महीने में 3 करोड़ जहन्नम का मानू कढे ओडे भी जेके शरण पे उनन के भी कढे पर हिते भी जेके जहन्नमी आ उनन के भी आजाद और तो चाहे खुशी नथी थी मोहब्बत सा चो ना अल्लाह तो फरमाए जेतरा महीने सजी में तवा कया 3 करोड़ न अजो आखिरी रमजान जी रात दा वरी भी टेको जे जाने 3 करोड़ अजो बिया भी माना 6 करोड़ आजाद होता सुभान अल्लाह रब बख्शे तो चाहे तो मान के बख्शा अच्छो शैतान कोने शैतान जो ताके उजरो शैतान कोने पर मुसलमान असा जा एडा सुस्त कमजोर जो अज 21 जी रात सुभान मुझे मौला अली जी शहादत या भी दुख जी शहादत खुशी जी गाला पर अली जी वफात शहादत जो न्यारो आज रमजान शरीफ जी 21 जी रात खत्म जी खुशी पर आया से इन रोड से वॉलीबॉल जी टूर्नामेंट वाह मुसलमान रमजान शरीफ में भला कम कंदा मां